वालेकुम दोस्तों, सिंध सलामत साथ सलामत। जो परदेस में मुंहिंजी पहिरीं ईद संगत सां गॾु आया ईद नमाज़ ईद उल फितर जी ईद नमाज़ अदा करणु। पुल खाएंगे भाई। आदि Tidak Umar हाँ न छो कनि हवा खेरनि सां ईद नमाज़ पढ़ी थी संगत सॼी गॾु आहे। माशाल्लाह आहे मुंहिंजा सभिनी पंहिंजा प्यारा इन्हनि प्यारनि सां अॼु हिते परदेस में हिन सां गॾु ईद नमाज़ अदा कईसीं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। संगत सां आयासीं अॼु हिते पंहिंजो ईद उल फितर जी नमाज़ पढ़ीसीं। मुंहिंजी पहिरीं ईद फस्ट ईद परदेस में।